नेशनल हाईवे जेको 48 कलाकनि खां वठी बिल्कुलु जाम लॻो पियो आहे। कंडियार खां कोटड़ी मोहम्मद कबीर ताईं ZKB कंपनी रोड जे ठहंदड़ कम में सुस्तीअ जे सबब जे करे महीने में तक़रीबन 5 ॾींहं कमु कनि था। बाक़ी 25 ॾींहं न मशीनरी आहे, न अमलो आहे, न को इंतिज़ामिया आहे, केरु पुछण वारो न आहे। हिन रोड ठहण जे दौरान तक़रीबन अॼु ताईं 15 खां 20 माण्हू अजल जो शिकार थी चुका आहिनि। वजह सिर्फ़ु इहा आहे त रोड नओं जेको ठहे पियो, नए हलंदड़ रोड जी तामीर जेका थिए पई, उन जो ठेकेदार एॾो त लापरवाह आहे, केरु उन को पुछण वारो न आहे। तक़रीबन साल खां मथे थियण वारो आहे, पर अञा ताईं हुन ठेकेदार अञा मुकमिल न कयो आहे। तक़रीबन 7 किलोमीटर बि मुकमिल न कयो आहे। रोड जे मुकमिल न थियण जे करे रोज़ जे बुनियाद ते केतिरा ई हादसा पेश अचनि पिया। असां आला अख़्तियारनि खां इहा अपील था कयूं त हिन ZKB कंपनी वारनि जे लाइ थोरो एक्शन वठनि त जीअं जानियूं ज़ाया थियण खां बची पवनि। हिन नए रोड ठहंदड़ खां त पुराणो रोड बहितर हुयो। कम से कम रोज़ रोड हादसा त कोन पिया थियनि, कंहिंजा घर त न पिया उजाड़जनि। केतिरा ई मुसाफ़िर परेशान में हिन महिल सेमण शरीफ़ जो मेलो आहे, उहे पांधी अहिड़ा केतिरा ई परेशान आहिनि। हिन ट्रैफिक में जाम आहिनि। वधीक पाण ॾिसो रोड जी हालत आहे।